वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। अज़ीम मुहद्दिस हाफिज़ इब्न हजर रहमतुल्लाह अलैह जो अज़ीम किताब बुलूगुल मराम ऐं उन जो आख़िरी बाब किताबुल जामे ऐं उन जी हदीस नंबर 1 जंहिंमें मुसलमान जा मुसलमान ते 6 हक़ ॿुधाया विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अॼु उन सिलसिले में दर्स नंबर 8 आहे। हेसि ताईं पाण 3 हक़ ॿुधाए चुका आहियूं। अॼु 4थे हक़ जो ज़िक्र थींदो ऐं ही उहो ज़िक्र आहे, उहो हक़ आहे जंहिंजे बारे में जेकॾहिं आउं चवां त ग़लति न थींदुसि त असां मुसलमान ख़ुसूसन पाकिस्तान जा वॾे तसाहुल ऐं सुस्ती जो शिकार आहियूं। अल्लाह जे नबी जे हुकम ते अमल कोन था करियूं, नाफ़रमानी करियूं था ऐं अल्लाह जो हम्द ऐं ॿिए मुसलमान भाउ खे दुआ ॾियण में बि असीं बख़ीली ऐं कंजूसी करियूं था। नतीजतन अल्लाह जी रहमत खां असीं पाण बि दूर थियूं था ऐं ॿिए मुसलमान खे बि दुआ खां महरूम करियूं था। मुमकिन आहे सभु माण्हू न, अक्सर माण्हू सुस्ती जो शिकार आहिनि ऐं के अहिड़ा बि आहिनि जेके बुग़्ज़ सां भरियल आहिनि ऐं संदन ज़बाननि मज़ा ॿिए मुसलमान भाउ जे लाइ दुआ कोन थी निकिरे। अफ़सोस तॾहिं थींदो आहे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त बाज़ मौलवी हज़रात बि इन ई सुन्नत ते अमल करण लाइ तयारु न हूंदा आहिनि। उहो हक़ कहिड़ो आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, जॾहिं मुसलमान खे छिक अचे या निछ अचे त हू अल्लाह जी हम्द करे, यानी चवे अल्हम्दुलिल्लाह, ऐं जेको ॿुधे पियो उहो जवाब ॾे यरहमुकल्लाह, अल्लाह ताला जी तो ते रहमत हुजे। सऊदी अरब जो जय्यद आलिम दीन, हिन दौर जो फ़क़ीहुल असर शेख मोहम्मद बिन सालेह अल उसैमीन रहमहुल्लाह रियाज़ुस सालिहीन जी शरह में लिखियो आहे त छिक ॾियणु अल्लाह जे तरफ़ां आहे ऐं अल्लाह उनखे पसंदि करे थो। जीअं सैयदुना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां मरवी हदीस आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, इन्नल्लाह युहिब्बुल क़ुतास, बेशक अल्लाह ताला खे छिक ॾियणु पसंदि आहे। ऐं उनजो सबबु ही आहे त छिक ॾियण सां इंसान जे बदन में, ज़हन में चुस्ती ऐं फुर्ती पैदा थिए थी। इंसान वधीक महिनत करे थो, ज़हनी तौर ते तयारु थी वेंदो आहे, फ्रेश थी वेंदो आहे। जिस्मानी जेका हुन जे अंदरि थकावट हूंदी आहे सा बि दूर थी वेंदी आहे। ऐं अल्लाह ताला खे शेख चवे थो
चुस्त ऐं मेहनती इंसान पसंदि आहे। ऐं इहा शइ असीं सभु महसूसु करियूं था, ख़ुदि असीं पाण पंहिंजी ज़िंदगी में, त जॾहिं बि छिक अचे थी इंसान जो दिमाग़ हल्को थी वेंदो आहे, जिस्म राहत महसूसु कंदो आहे। ऐं जॾहिं जिस्म जे अंदरि राहत अचे, चुस्ती अचे, इंसान पंहिंजो पाण खे फ्रेश महसूसु करे, त पोइ उनखे घुर्जे अल्लाह जी हम्द बयानु करे, उनखे अल्हम्दुलिल्लाह चवणु घुर्जे। केतिरा असांजा मुस्लमान भाइर आहिनि जेके छिक ॾींदा आहिनि, लेकिन अल्हम्दुलिल्लाह कोन चवंदा आहिनि। हालांकि अल्लाह जो ज़िक्र आहे, अल्लाह जी हम्द आहे, अल्लाह जी इबादत आहे, ऐं केतिरी आसानी सां, तमामु सहूलियत सां इंसान सवाब खटे पियो। पर बदनसीब उहे इंसान आहिनि जेके आसान नेकियूं पंहिंजे हथनि मञा विञाइनि था। इंसान खे नेकी जी वॾी ज़रूरत आहे। क़यामत जे ॾींहुं हिकु हिकु नेकी जे लाइ वाझाईंदो। मां कोन ॾींदी, पीउ कोन ॾींदो, बल्कि सभु भॼंदा परे त मतां मूंखां का शइ तलब न करे, ॾींदो बि कोन। हर के माण्हू खे पंहिंजे साह सां लॻल हूंदी। त भई सोचो त नेकी अणमुल्ला आहे, प्राइसलेस आहे, उनजी का क़ीमत दुनिया जे अंदरि इंसान नथो लॻाए सघे। ही बि नेकी आहे जॾहिं इंसान अल्हम्दुलिल्लाह चवे थो ऐं ॿुधण वारो चवे यरमुकल्लाह, अल्लाह जी तव्हां ते रहमत हुजे। अल्लाहु अकबर। ॾिसो इस्लाम केॾो ख़ैर खाई वारो दीन आहे। छिक ॾियण वारो अल्लाह जी हम्द बयानु करे थो, ॿुधण वारो चवे थो तो ते अल्लाह जी रहमत हुजे, दुआ ॾे थो। ऐं जॾहिं को माण्हू दुआ ॾे त पाण सोगरा फरमाइनि था, छिक ॾियण वारे खे वरी चवणु घुर्जे यहदीकुमुल्लाहु व युस्लिहु बालकुम, अल्लाह ताला तव्हांखे हिदायत अता करे ऐं तव्हांजा हाल सुधारे। अल्लाहु अकबर। जॾहिं तव्हीं जवाब नथा ॾियो त इन ई दुआ खां तव्हीं महरूम रहो था। ही जेका दुआ तव्हांखे मिलण वारी आहे, तव्हां उन दुआ खां महरूम रहो था। छो त तव्हां यरमुकल्लाह कोन था चओ। ऐं पहिरीं त छिक ॾियण वारे खे घुर्जे ख़ुदि चवे अल्हम्दुलिल्लाह, तॾहिं इहो सिलसिलो शुरू थींदो। पर जेकॾहिं अल्हम्दुलिल्लाह ई कोन चवंदो त साम्हूं जवाब बि कोन ईंदो, न की पाण वरी जवाब ॾींदो। तंहिंजे करे इमाम इब्न दकीक ईद रहमहुल्लाह 602 हिजरी में फौत थियो, अज़ीम मुहद्दिस आहे। उहो चवे थो छिक जो जवाब ॾियण सां मुसलमान जे दरमियान मोहब्बत ऐं जोड़ पैदा थिए थो, दिल में जा बुग़्ज़ निकिरियो वञे। जॾहिं इंसान बि मुसलमान भाउ खे दुआ ॾींदो आहे, सही सिधी ॻाल्हि आहे, बुग़्ज़ निकिरी वेंदो। पर असीं जवाब छो कोन था ॾियूं? हिकिड़ा उहे जेके जाहिल आहिनि, सुस्त आहिनि, ऐं ॿिया उहे आहिनि जेके बुग़्ज़ पलीती सां भरिया पिया आहिनि। नथा चाहिनि त ॿिए मुसलमान खे दुआ ॾियनि, छो त बख़ील आहिनि, दिलियूं बुग़्ज़ हसद पलीती सां भरियल आहिनि। इन जे करे अल्लाह जे नबी जी हदीस अमल करण लाइ तयारु कोन आहिनि। इन ई बुग़्ज़ जे करे ॿिया उहे आहिनि जेके सुस्त आहिनि, जेके मुतसाहिल आहिनि, उन्हनि खे सुन्नत जी का परवाह कोन्हे। हू सम्झनि था त इहे नंढड़ियूं सुन्नतूं आहिनि। बाद मौलवियुनि दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारी आहे त ही सुन्नत वॾी आहे, ही सुन्नत नंढी आहे। इहा तक़सीम जहालत वारी तक़सीम आहे। प्यारे पैगंबर जी का बि सुन्नत नंढी न आहे। अल्लाह राज़ी थी वञे, जन्नत अता करे छॾे। प्यारे पैगंबर जी ताबेदारी कॾहिं नंढड़ी थी सघे ई कोन थी। इमाम इब्न दकीक ईद रहमहुल्लाह फरमाए थो त जॾहिं तव्हां छिक ॾेई अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहियो, तव्हां पाण गुनाहगार हूंदा आहियो। अल्लाह तव्हां जे लाइ हिकिड़ो रस्तो पैदा करे थो। ॾिसो रब केॾो महिरबान आहे। तव्हां
अल्हम्दुलिल्लाह चई। हाणे जवाब में उन माण्हू जे छिक ॿुधी तव्हांखे चयो यरहमुकल्लाह, अल्लाह जी तव्हां ते रहमत हुजे। इमाम साहब चवे थो इब्न दकीक अल ईद रहमहुल्लाह त उहो इंसान गुनाह करे चुको हूंदो आहे, रब्बुल आलमीन उन गुनाह जी तलाफ़ी जे लाइ रहमती दुआ ॿिए मुस्लमान भाउ खां ॾियारींदो आहे। तव्हां ते इहो गुनाह जेको न कयो आहे माफ़ थी वञे। जॾहिं तव्हांखे को रहमती दुआ ॾिए थो, सही सिधी ॻाल्हि आहे त उन जे करे तव्हांजा गुनाह बि माफ़ थींदा। त अल्लाह जे प्यारे पैगंबर हुकुम ॾिनो, हाणे इहो छिक खां पोइ अल्हम्दुलिल्लाह चवणु इन जी शरई हैसियत छा आहे ॿुधाईंदो हलां। उलमा जेके जुमूर आहिनि उहे चवनि था मुस्तहब आहे, ऐं जुमूर जेके हंबली उलमा आहिनि से चवनि था फर्ज़ किफ़ाया आहे। माना हिकिड़े माण्हू छिक ॾिनी ऐं माना हुन अल्हम्दुलिल्लाह चई, जवाब में जेकॾहिं के यरहमुकल्लाह हिकिड़े बि चई छॾी, सभिनी तरफ़ां हक़ अदा थी वञे, ॿिया न बि चवनि। लेकिन इमाम इब्न दकीक अल ईद, इमाम इब्न हज़म, इमाम इब्न अल अरबी, इमाम इब्न अल क़य्यम, शेख मुक़बिल बिन हादी, शेख इत्यूबी, शेख इब्न उसमीन, शेख अब्दुल अजीज राजही ऐं इमाम तिरमिज़ी, वॾियूं अज़ीम शख्सियात आहिनि, इहे चवनि था त जेको सो माना अल्हम्दुलिल्लाह चवणु इहो लाज़िम आहे, फर्ज़ आहे। छो त अल्लाह जे नबी फरमायो मुसलमान जो हक़ आहे ऐं जवाब ॾियण बि फर्ज़ आहे। छो त हदीस में अचे थो, ॿी हदीस जे अंदरि, त जॾहिं को माण्हू छिक ॾे ऐं जेको बि ॿुधे, मन समिअहु, जे बि ॿुधो उनखे जवाब ॾियणो आहे। माना जेको ॿुधे थो, कन ताईं अल्हम्दुलिल्लाह जो आवाज़ पहुचे थो, माना उन ते जवाब ॾियणु वाजिब थियो वञे, फर्ज़ आहे न। ऐं जिन उलमा इहा ॻाल्हि कई आहे उन्हनि जो कौल वधीक मज़बूत आहे, छो त अल्लाह जे नबी जो फरमान आहे जेको ॿुधे उनखे चवणु घुरिजे, उन ते लाज़िम आहे, उन ते हक़ आहे त खेसि जवाब ॾे। हाणे जॾहिं प्यारे पैगंबर फरमान अची वियो हुयो त मोमिन खे घुरिजे उन ते ई अमल करे। उन खां पोइ इन ई छिक जे हवाले सां जेकॾहिं को माण्हू अल्हम्दुलिल्लाह नथो चवे त उनखे यरहमुकल्लाह बि कोन चइबो, यादि रखी छॾियो। जवाब तॾहिं ॾिबो जॾहिं अल्हम्दुलिल्लाह चवे। जी हदीस आहे, सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह खां रिवायत आहे त अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि ॿिनि माण्हुनि छिक ॾिनी, पाण सगुरनि उन्हनि मां हिक खे छिक जो जवाबु ॾिनो। जॾहिं त ॿिए खे जवाबु न ॾिनऊं, उन माण्हू चयो अल्लाह जा रसूल, तव्हां हिन माण्हू खे जवाबु त ॾिनो पर मूंखे तव्हां दुआ न कई, जवाबु न ॾिनो। पाण सगुरनि फरमायो, हुन अल्लाह जो हम्द कयो ऐं तो अल्लाह जो हम्द न कयो। बुखारी मुस्लिम जी रिवायत। हुन अल्हम्दुलिल्लाह चई, चवण जे करे मूं हुनखे जवाबु ॾिनो, तूं ख़ामोश रहे, कुझु बि तो कोन चयो, तंहिंजे करे तोखे जवाब बि कोन ॾिनो। हिकु ॿी हदीस आहे मुस्लिम शरीफ़ जी, त अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, तव्हां मां को माण्हू छिक ॾे ऐं अल्हम्दुलिल्लाह चवे त हुनखे जवाबु ॾियो, पर जेकॾहिं अल्हम्दुलिल्लाह न चवे त पोइ हुनखे जवाबु न ॾियो। मुस्लिम 2992 नंबर हदीस आहे। तंहिंजे करे इमाम इब्न बत्ताल जे बुखारी जी शरह लिखी आहे, उन चवे थो, उहो चवे थो इन ॻाल्हि ते इजमा आहे, जेकॾहिं अल्हम्दुलिल्लाह चवंदो त जवाबु ॾिबो, अल्हम्दुलिल्लाह कोन चवंदो त हुनखे जवाबु कोन ॾिबो। उन खां पोइ जेकॾहिं गैर मुस्लिम को वेठो आहे ऐं छिक ॾे, थी सघे थो को अल्हम्दुलिल्लाह बि चई छॾे। उन दौर में यहूदी चवंदा हुआ, अहिड़ा बि आहिनि गैर मुस्लिम, बाज़ औक़ात इस्लामी जुमला बि चई छॾींदा आहिनि। मूंखे पाण कहिड़ा गैर मुस्लिम यादि आहिनि, चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह, अला कहिड़ा हाल आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। अहिड़ा मूंखे गैर मुस्लिम यादि आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह पिया चवनि ज़बान सां, दिलि सां न, ला इलाहा इल्लल्लाह बि चवनि पिया, अल्हम्दुलिल्लाह बि चवनि पिया, सुभान अल्लाह बि चवनि पिया, गैर मुस्लिम। पर छा आहे, उनजो तालुक़ सिर्फ़ ज़बान सां आहे, दिलि सां कोन्हे। हाणे जेकॾहिं को गैर मुस्लिम छिक ॾियण खां पोइ अल्हम्दुलिल्लाह चवे त हुनखे छा चइबो? हदीस आहे सैयदना अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त यहूदी रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि तकल्लुफ़ सां, छो त बाब तफ़ाउल आहे, या त तसूल तफ़ाउल, अरबी ग्रामर जे हवाले सां अल्फाज वधिया त माना जे अंदरि गहराई ईंदी। तकल्लुफ़ सां, शौक़ सां कोशिश करे चवंदा हुआ अल्हम्दुलिल्लाह। यहूदी अल्लाह जे रसूल वटि भई सोचियो छाजे लाइ, हदीस लफ़्ज़ आहिनि, इन उम्मीद सां त पाण खेनि चवंदा यरहमुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां ते रहम करे। ॾिसो न वॾो दलील आहे। आहिनि गैर मुस्लिम, ॾिसो वॾो दलील आहे हिन जे अंदरि, आहिनि गैर मुस्लिम, पर दिलि गवाही उन्हनि जी बि ॾींदी हुई त अल्लाह जो रसूल आहे। यारिफूनहु कमा यारिफून अबनाहुम, क़ुरान चवे थो इहे अल्लाह जे नबी खे ईअं सुञाणनि था कि पंहिंजनि पुटनि खे सुञाणनि था, पंहिंजी औलाद खे सुञाणनि था, सुञाणंदा हुआ, ख़बर हुई अल्लाह जो नबी आहे। इन ई उम्मीद सां अल्हम्दुलिल्लाह चवंदा त मन अल्लाह जो रसूल चवे यरहमुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां ते रहम फरमाए, नबी जी दुआ असांखे लॻी वञे। पर 500 गोरा ईअं कोन चवंदा, छो त अञा कुफर में आहे, अञा शिरक में आहे, शिरक ऐं कुफर में गर्क आहे, अञा उन ख़ासि रहमत जो हक़दार कोन थियो आहे जेका मोमिननि जे लाइ ख़ासि आहे। पाण छा फरमाईंदा हुआ, यहदीकुमुल्लाहु व युस्लिहु बालकुम, हू चवंदा अल्हम्दुलिल्लाह, पाण फरमाईंदा अल्लाह तोखे हिदायत अता करे ऐं तुंहिंजो हाल सुधार। ॾिसो केॾी गहराई आहे, पहिरीं कुफर मां त निकर, अल्लाह तोखे हिदायत ॾे इस्लाम जी, तौहीद जी, तुंहिंजो हाल सुधरी वञे, कुफर शिरक मां निकिरी तूं इस्लाम में अची वञी। पाण यहदीकुमुल्लाहु व युस्लिहु बालकुम चवंदा हुआ, यरहमुकुमुल्लाह कोन चवंदा हुआ। तो दलील आहे, जेकॾहिं को गैर मुस्लिम चवे थो तव्हांखे यरहमुकल्लाह कोन्हे चवणो, तव्हांखे चवणो आहे यहदीकुमुल्लाहु व युस्लिहु बालकुम। उन खां पोइ छिक ॾियण वारो केतिरा दफ़ा छिक ॾे जो पाण खे जवाबु ॾियणु घुरिजे। बाज़ औक़ात तव्हां सम्झो था ज़ुकाम लॻी वेंदो आहे, इंसान खे इंफेक्शन थी वेंदी आहे, पोइ बाज़ औक़ात हिकिड़े ॾींहं जे अंदरि 100 दफ़ा बि हुनखे छिक ईंदी आहे, 100 दफ़ा लगातार पियो छिक ॾींदो आहे। आख़िर शरीयत का त हद मुक़ररु कई आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पंहिंजे मुस्लमान भाउ खे छिक जे जवाब में 3 दफ़ा दुआ ॾे। हिकु दफ़ो छिक ॾिनाई अल्हम्दुलिल्लाह चयाई यरहमुकल्लाह, ॿिए दफ़े छिक ॾिनाई अल्हम्दुलिल्लाह चयाई यरहमुकल्लाह, 3 दफ़े छिक ॾिनाई अल्हम्दुलिल्लाह चयाई यरहमुकल्लाह। चौथे दफ़े जॾहिं छिक ॾींदो, पाण सगोरनि फरमायो इहो ज़ुकाम आहे, इहो हुनखे ज़ुकाम आहे। 3 दफ़ा आख़िरी हद आहे। तंहिंजे करे माना त शेख अलबानी ने रिवायत खे सही करार ॾिनो आहे। शेख ज़ुबैर अली ज़ई, सलीम हिलाली, शुएब अल अर्नऊत सभिनी चयो आहे। ऐं हिकु हदीस जे अंदरि हिकु दफ़ो बि अचे थो, पर आम तौर ते उलमा चवनि था जॾहिं हिकु दफ़े ऐं 3 दफ़नि में इख़्तिलाफ़ थी वञे त ज़्यादा अंग खे वठिबो। हिकु दफ़ो न 3 जो अंग आयो आहे न, ज़्यादा अंग खे वठिबो। ज़्यादा अंग कहिड़ो आहे? 3 दफ़ा जवाबु ॾियणो आहे, उन खां पोइ जवाबु कोन्हे ॾियणो। अदा हिन वीचारे खे जेको माना ज़ुकाम लॻल आहे, इहो ई सबबु आहे। इमाम अहमद बिन हंबल खां पुटु साले सुवाल कयो, बाबा जेकॾहिं को माण्हू हिकु जॻहि ते हिकु ई मजलिस जे अंदरि जेकॾहिं छिक ॾिए थो 3 दफ़ा, छा जवाबु ॾिनो वञे? इमाम रहमुल्लाह जवाबु ॾिनो, इन मसइले में वधि 3 दफ़ा जवाबु ॾे, वधि में वधि। इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे पुट खे जवाबु साले खे वधि में वधि 3 दफ़ा। ऐं छिक ॾियण महिल अल्लाहु अकबर छा थींदो आहे, असां मां केतिरा माण्हू का फज़ीलत कोन्हे, को अख़लाक़ कोन्हे, ॿिए सां ॻाल्हाइनि पिया, मुंहं में छिक हणंदा, पोइ हुनजो वात जो गंद, नक जो गंद ॿिए मुस्लमान भाउ खे लॻंदो। अल्लाह जे नबी तां माण्हू क़ुर्बान वञे। अॼु खां 1400 साल अॻु में जेका तरबियत ॾिनी अथनि, जदीद मेडिकल साइंस बि हुनजी ताईद कई आहे। तव्हां छिक ॾियो था, बाज़ औक़ात अव्हां जी इन ई हवा सां गॾु जरासीम निकिरनि था, वात में जा जरासीम, नक में जा गंद निकिरे थो, उन में जरासीम। पाण छोकिरनि छा फरमायो?
सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं छिक ॾींदा हुआ त पंहिंजे हथ या कपिड़े सां चेहरे खे ढकींदा हुआ। जेकॾहिं कपिड़ो आहे त हथ ॾेई छॾे, मुंहुं हेठि करे छॾे। कपिड़ो आहे त कपिड़ो पंहिंजे मुंहं ते ॾेई छॾे, ताकि इहा गंदगी के मुस्लमान भाउ खे न लॻे ऐं इन सां बीमारियूं जेके पखड़जनि थियूं से बि रुकिजी वञनि। ऐं ॿी ॻाल्हि इंतिहाई अहम, ऐं पंहिंजो आवाज़ झको कंदा हुआ। पाण त खे ॼाणी वाणी करे अहिड़ी रड़ कंदा आहिनि जो घर वारो डिॼी वेंदो हुयो। असांजे तजुर्बा आहिनि, निभागा अहिड़ी रड़ कंदा आहिनि जो घर वारो डिॼी वेंदो हुयो, छिरक भरींदो आहे। ॼाणी वाणी करे इरादतन रड़ कंदा आहिनि, रड़ करे जेको छिक ॾींदा आहिनि। हालांकि उन आवाज़ खे झको कयो वञे, ही प्यारे पैगंबर जी तरबियत आहे। ॿिए मुस्लमान भाउ खे तकलीफ़ न थिए, को छिरक में न भरे। केतिरा ॼाणी वाणी करे असीं महसूस कंदा आहियूं, वठी रड़ कंदा आहिनि, सॼी मस्जिद गुंजी वेंदी हली आहे उन रड़ सां। अल्लाहु अकबर। तंहिंजे करे यादि रखी छॾियो त जॾहिं बि छिक अचे तव्हांखे छा करिणो आहे, जो पंहिंजो कपिड़ो हुजे, रुमाल हुजे, पंहिंजे वात ते रखो, चेहरे ते ॾियो, जीअं तव्हांजे नक मञा या वात मञा निकितल गंदगी ॿाहिरि न वञे ऐं के मुस्लमान भाउ खे तकलीफ़ न पहुचे। ऐं उन सां गॾोगॾु जदीद मेडिकल साइंस में हिन ॻाल्हि खे साबित कयो आहे, जॾहिं इहे ज़रात निकिरनि था, बीमारियूं पखड़जनि थियूं, ड्रॉपलेट इन्फेक्शन जेके अंग्रेज़ी में चइबो आहे, इतां थींदी आहे, इन वजह थींदी आहे। उनखे रोकण जो बि इहो वॾो ज़रियो आहे। माण्हू क़ुर्बान वञे, अल्लाह जे रसूल 1400 साल में तालीम ॾिनी आहे। भई सोचो त सही, आहे दुनिया जे अंदरि अहिड़ी शख़्सियत, एॾी हमागीर वर्सटाइल आहे तो वटि तुंहिंजे मार्क्स जे अंदरि इहा कुवत, लेनिन में, डार्विन में, आइंस्टाइन में, हिकिड़े शोबे जे अंदरि मुश्किल सां माहिर। अल्लाह जो नबी ज़िंदगी जे हर शोबे मुतालिक़ रहनुमाई इंसान ज़ात जी, बल्कि अल्लाह जे नबी त हक़ ॿुधाया, जानवरनि जा, जीतनि जा, पखियुनि जा, दुनिया जो को लीडर ॿुधाए कोन सघियो। काइनात में लीडर पैदा थियो आहे, मूंखे ॿुधायो सही, जे एॾी हमागीर तालीम हुजे। अल्लाहु अकबर। उन खां पोइ यादि रखो, छिक ॾियण महिल सिर्फ़ अल्हम्दुलिल्लाह जा लफ़्ज़ चया वञनि, इन ई ते इक्तफ़ा कयो वञे। पाण केतिरा माण्हू हींअर बि हूंदा, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र जो लफ़्ज़ अल्लाह जे नबी कॾहिं चयो? भई लफ़्ज़ कहिड़ा बि सुठा हुजनि, यादि रखी छॾियो, अल्लाह जे नबी अदा कोन कया आहिनि, कोन्हे करणा। मुस्लिम जी रिवायत आहे, बरा बिन आज़िब खे राति जो सुम्हण जी दुआ सेखारीनि था। दुआ जा लफ़्ज़ आहिनि विच वारा, व आमनतु बिनबिय्यिक कल्लज़ी अरसलत, मूं ईमान आंदो ऐं अल्लाह तुंहिंजे उन नबी ते जेके तो मोकिलियो। बरा बिन आज़िब खे चवंदा, हाणे दोहराए, रिपीट कर। जॾहिं दोहराए थो तॾहिं नबी जी जाइ ते रसूल जो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो। हालांकि उमूमी तौर ते उलमा चवंदा आहिनि त रसूल ख़ासि आहे, नबी आम आहे। अल्लाह जे नबी इजाज़त ॾिनी, पाण फरमायो जेके मूं लफ़्ज़ सेखारिया आहिनि। जॾहिं अल्लाह जे नबी लफ़्ज़ सेखारिया अल्हम्दुलिल्लाह, त पोइ शुक्र जो लफ़्ज़ छो थो वधाई? छा का कमी आहे जेका पूरी करी पियो? या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदई अल्लाह व रसूलिही वत्तकुल्लाह। ऐं ईमान वारो, अल्लाह रसूल खां अॻिते न वधो, अल्लाह खां ॾिजो। ऐं उन लाइ दलील आहे, अब्दुल्लाह बिन उमर वेठो आहे, हिकिड़े माण्हू छिक ॾिनी, छा चई? अल्हम्दुलिल्लाह व सलामु अला रसूलिल्लाह। हालांकि ॾिसो लफ़्ज़ ख़राब कोन्हे, तारीफ़ हर क़िस्म जी अल्लाह जे लाइ, सलाम कंहिं ते हुजनि? अल्लाह जे रसूल ते। ख़ुदि रब हुकुम ॾिनो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ऐं ईमान वारो, मुंहिंजे रसूल ते सलात बि मोकिलियो, सलाम बि मोकिलियो। ख़ुदि रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो आहे। ऐं हिन माण्हू छा चयो? अल्हम्दुलिल्लाह व सलामु अला रसूलिल्लाह। बाज़ार लफ़्ज़नि में का ख़राबी कोन्हे। अल्लाह जे नबी त सलाम मोकिले पियो, पर दीन छा खे चइबो आहे समझो। दीन कंहिंजी राय जो नालो कोन्हे, कंहिंजे जज़्बात जो नालो कोन्हे, कंहिंजी सोच सम्झ जो नालो कोन्हे। दीन नालो आहे इताअत अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी। इब्न उमर फौरन टोकियो,
कि आऊं बि चवां थो अल्लाह जे रसूल ते सलाम हुजन वलैस हाकज़ा अल्लमना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर अल्लाह जे नबी असांखे इहे लफ़्ज़ कोन सेखारिया। इहा दीन इस्लाम जेके PhD नाम निहाद PhD, जेके डॉक्टर MBBS, केतिरा जेके आहिनि चार्टर्ड अकाउंटेंट, केतिरा इंजीनियर जाहिल समझी कोन सघिया आहिनि। दीन छाखे चइबो आहे? केतिरा नाम निहाद तालीम याफ़्ता समझी कोन सघिया। ऐं अल्लाह जॾहिं सम्झ ॾियण ते अचे थो, हिकिड़ो बकरार हुनखे सम्झ मिलियो वञे। दीन में पंहिंजे तरफ़ां इज़ाफ़ो कोन्हे करणो। अहिड़े नमूने सां नमाज़ दौरान छिक अची वञे छा कजे? थोरो अहम मसइलो आहे। हदीस आहे अबू दाऊद, तिरमिज़ी, मुस्नद अहमद, रिफ़ा बिन राफ़िह रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां नमाज़ पढ़ी, मूंखे छिक आई, मूं वॾे आवाज़ सां चयो अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन तय्यबन मुबारकन फीह मुबारकन अलैहि कमा युहिब्बु रब्बुना व यर्ज़ा, जंहिंजी माना आहे सभु तारीफ़ूं अल्लाह लाइ आहिनि, तमाम घणी हम्द पाकीज़ा, जंहिंमें बरकत कई वई आहे, जंहिं ते बरकत नाज़िल कई वई आहे, जहिड़ी तरह असांजो रब मोहबत करे थो ऐं पसंदि करे थो। अल्लाह अकबर, वॾे आवाज़ सां चए। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ खां फारिग थिया त पाण फरमायूं निमाज़ में इहे लफ़्ज़ के चया आहिनि? साहबी खे थोरो डपु थियो। पाण छोकिरा पुछनि पिया मतां खां मूंखां ग़लति हरकत कोन थी वई आहे? अल्लाह जे रसूल सुवाल कयो आहे न, के इहे लफ़्ज़ चया आहिनि? जवाब कंहिं बि कोन ॾिनो। वरी ॿिए दफ़े चवनि था निमाज़ में कंहिं ॻाल्हायो आहे? वरी बि कंहिं जवाब कोन ॾिनो। टे दफ़े चवनि था नमाज़ में कंहिं ॻाल्हायो आहे? कंहिं इहे लफ़्ज़ चया आहिनि? हाणे रिफ़ा बिन राफ़िह रज़ी अल्लाह जा रसूल, मूं इहे लफ़्ज़ चया। पाण फरमाइनि था तो छा चयो? चवे तो मूं चयो अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन तय्यबन मुबारकन फीह मुबारकन अलैहि कमा युहिब्बु रब्बुना व यर्ज़ा। पाण सुगरन फरमायो उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, तहक़ीक़ 30 खां मथे फ़रिश्ता इन कलमे ॾांहुं तेज़ी सां वधिया त उन मां केरु उन कलमे खे खणी मथे चढ़े थो। माना उन साहबीअ कलमात दिलि मज़ा चया, अल्लाह जी हम्द बयान कई दिलि मज़ा। त पाण सुगरन छा फरमायो? 30 खां मथे फ़रिश्ता बि ॾिठा। हर को तकड़ करे पियो त इहो कलमो आऊं झलियां, कैच करियां, मथे खणां। मथे खणी अचो, इन में छा दलील आहे? खणी मथे चढ़ी वञे मलाइक, हर को मलाइक तकड़ पियो करे त उन कलमात खे पाण जेको सो खणी मथे चढ़े। इन मां मुराद छा आहे? इन मज़ा मुराद बि अल्लाह जो उलू आहे। ॾिसो मुहद्दिसीन किराम इन मज़ा अक़ीदे जा पॉइंट कढिया आहिनि। मथे छो था चढ़नि? साॼे वञनि हा, खाॿे वञनि हा, हेठि वञनि हा? न, अल्लाह जी ज़ात मथे आहे। तंहिंजे करे मलाइक मथे चढ़ंदा आहिनि, मथां खां नाज़िल थींदा आहिनि, बरसात नाज़िल थींदी आहे। अल्लाह जे तरफ़ पाक कलमो मथे चढ़े थो, नेक अमल मथे उन्हनि खे खणनि था। ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह मथे खणी वरितो, पाण सगुरा मेराज ते मथे विया आहिनि, हेठि कोन विया आहिनि। इहो दलील आहे अल्लाह ताला जी ज़ात अल अली आहे, सभ खां मथे आहे। मलाइक मथे खणी उन कलमात जले ऐं मथे खणनि था। इन मां छा मिलियो दलील? हिकिड़ो दलील मिलियो, यादि रखी छॾियो, नमाज़ पढ़ण दौरान छिक अचे तव्हां वॾे आवाज़ सां बि अल्हम्दुलिल्लाह चई सघो था, छो त जॾहिं सहाबी चया इहे लफ़्ज़ अल्लाह जे नबी ॿुधा, प्यारे पैगम्बर ॿुधा न, दिलि में कोन चयई, वॾे आवाज़ सां चए, छो त अल्लाह जो ज़िक्र आहे। कलामुन्नास कोन्हे, माण्हुनि सां ॻाल्हाइणु कोन्हे, माण्हुनि सां ॻाल्हाइणु कोन्हे, अल्लाह जी हम्द ज़िक्र अल्लाह जो, अल्हम्दुलिल्लाह चवणु। वॾे आवाज़ सां चया तॾहिं त अल्लाह जे रसूल इहे लफ़्ज़ ॿुधा न, पर जवाब कोन्हे ॾिनो। ॾिसो अल्लाह जे रसूल जवाब कोन्हे ॾिनो। के सहाबी जेके भरिसां बीठल हुआ के जवाब ॾिनो, इहो कलामुन्नास थी वियो। न के सहाबी जवाब ॾिनो, न अल्लाह जे प्यारे पैगम्बर जवाब ॾिनो, लेकिन छिक ॾियण वारो नमाज़ दौरान बि अल्हम्दुलिल्लाह वॾे आवाज़ सां बि चई सघे थो। हदीस दलील आहे, कंहिंजी राय कोन हलंदी मुक़ाबले में। वरना तव्हां ख़बर आहे ग़लति कमु हुजे त पाण छोकिरा ओॾी मार रोके छॾींदा।
ये थी नथो सघे त अल्लाह जे नबी जे साम्हूं ग़लति कम थिए ऐं पाण ख़ामोश रहनि। सुन्नत हिकिड़ो क़िस्म आहे तक़रीरी सुन्नत, को अमल थिए का ॻाल्हि थिए पाण ख़ामोश रहनि, उनखे क़ाइमु रखनि, बरक़रार रखनि, उहा शइ बि सुन्नत आहे। उनखां पोइ हिकिड़ो सुवाल आहे, गुसल खाने में टॉयलेट में छिप थी वञे त छा आहे? इमाम अहमद बिन अंबल रहमहुल्लाह फरमाए थो, अल्लाह जो मथस लखे रहमतूं हुजनि, त दिलि में चवे अल्हम्दुलिल्लाह, छो त टॉयलेट जहिड़ी जॻह आहे या ॿी माना गुसल खानो आहे, ज़बान सां वॾे आवाज़ सां अदायगी न करे, दिलि में अल्हम्दुलिल्लाह चई छॾे, इनशाअल्लाह इन में को हर्ज कोन्हे। अल्लाह ताला खां दुआ जेकी कुझु मूं ॿुधायो मूंखे तव्हां सभिनी दोस्तनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह जे नबी जी अज़ीम सुन्नत आहे, पाण खे रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फ़रमाए, इन सुन्नत ते अमल करियूं। इनशाअल्लाह ताला अॻे हफ़्ते वरी इंतिहाई अहम जेको सुमन हक़ आहे त मुस्लमान बीमार थी पवे, उन जी बीमार पुरसी करणु ऐं इयादत करणु उहो बि हक़ आहे। इनशाअल्लाह उन तफ़सील सां बयानु थींदो। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।